हिक ताज़ी तहक़ीक़ में ख़बर पई आहे त पुराणो कब्ज़ जिते ॿियनि तिबी मसइलनि जो सबबु बणिजे थो, उते दिमाग़ी मसइलनि यानी दिमाग़ जे घटि कमु करण जो बि सबबु बणिजे थो, जंहिंखे डेमनीशिया ऐं अल्ज़ाइमर जहिड़ियुनि बीमारियुनि सां ॻंढियो वेंदो आहे ऐं पोइ इन सां इहे बीमारियूं थी सघनि थियूं। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त पुराणो कब्ज़ उहो हूंदो आहे जंहिंमें को इंसान 3 या उन खां वधीक ॾींहंनि ताईं पेटां न वेहे। आम तौर ते कब्ज़ जी शिकायत वॾी उमिरि वारनि माण्हुनि में हूंदी आहे, जॾहिं त कुझु फ़र्दनि में मादे जी ख़राबी ऐं ग़िज़ाई सबबनि जे करे मसइला रहंदा आहिनि। कब्ज़ मर्दनि ऐं औरतुनि में हिक जहिड़ो नाहे हूंदो, पर औरतुनि में इहो मसइलो वधीक हूंदो आहे। हिन मर्ज़ में वॾी उमिरि वारा मर्द ऐं औरतूं मुतासिर थींदा आहिनि। माहिरनि कब्ज़ जो वास्तो दिमाग़ घटिजण वारे मसइले सां हुजण लाइ 1.25 लख माण्हुनि ते तहक़ीक़ कई ऐं उन्हनि जूं टेस्टूं कयूं। तहक़ीक़ मां ख़बर पई त पुराणे कब्ज़ ऐं दिमाग़ कमु न करण में वास्तो मौजूदु आहे, जॾहिं त ॾींहं में 2 भेरनि खां वधीक वाशरूम वञण वारनि जी याददाश्त बि मुतासिर थींदी आहे। तहक़ीक़ में शामिल 1.25 लख माण्हुनि में मर्द ऐं औरतूं शामिल हुआ ऐं उन्हनि जी डेटा 2012 खां 2013 विच में गॾु कई वई हुई। बाद में उन्हनि जे दिमाग़ी फ़ालनि जो मयार 2014 खां 2017 ताईं जाचियो वियो। नतीजनि मां ख़बर पई त 12,000 खां वधीक माण्हू दिमाग़ी मसइलनि जो शिकार हुआ जिन खे कब्ज़ जी शिकायत हुई। इन खां सवाइ माहिरनि जेके टेस्टूं कयूं उन्हनि मां ख़बर पई त कब्ज़ जी शिकायत वारनि माण्हुनि जे ग़िज़ाई नाली में अहिड़ा जरासीम हुआ जेके तेज़ाबियत ऐं सोज वधाइण में किरदारु अदा कनि था। नतीजनि मां इहा ॻाल्हि बि साम्हूं आई त कब्ज़ जे मसइलनि जो शिकार माण्हुनि में ॿियनि मसइलनि जो इम्कान बि वधीक हूंदो आहे। इन्हनि मसइलनि में डिप्रेशन, मादे ऐं जिगर जी ख़राबी समेत पेट में साड़ो ऐं तेज़ाबियत शामिल आहे। माहिरनि इन मामले ते वधीक तहक़ीक़ करण ते ज़ोर ॾींदे चयो आहे त कब्ज़ सां दिमाग़ी मसइलनि मां ख़बर पवे थी त हीउ डेमनीशिया ऐं अल्ज़ाइमर जो सबबु बि बणिजी सघे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk